जेकॾहिं तव्हां खां पुछो वञे त कंहिं बुज़ुर्ग हुक्मरान जो नालो ॿुधायो त तव्हांजे ज़हन में कंहिंजो नालो ईंदो? क़ाइम अली शाह जो? न, क़ाइम अली शाह जी उमिरि हिन वक़्तु 92 साल आहे ऐं खेसि जुलाई 2016 में वॾी वज़ारत तां हटायो वियो हो। तॾहिं हुनजी उमिरि 83 साल हुई। अचो अॼु तव्हांखे हिकु अहिड़े मुल्क जे हुक्मरान जी कहाणी ॿुधायूं जेका पाकिस्तान जे हुक्मराननि सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। इहो किस्सो आहे अफ्रीकी मुल्क जे 92 वरनि जे हुक्मरान पॉल बिया जो। पॉल बिया फ्रांसीसी कैमरून में 1933 में ॼाओ ऐं शुरूआती तालीम मुकमल करण खां पोइ हुन 1954 ताईं सेमिनरी स्कूल में तालीम हासिल कई, जंहिंखां पोइ हुन याउंडी में मौजूदु लाइसी जर्नल लैक्रिक में दाख़िला वरिताईं ऐं 1956 में ग्रेजुएशन मुकमल कयाईं। पॉल बिया आला तालीम सियासत ऐं कानून जे शोबनि में फ्रांस मां हासिल कई ऐं हू 1960 में आज़ादी माणींदड़ कैमरून में वापसि मोटियो। सदर थियण खां पहिरियां पॉल बिया पंहिंजो सॼो सियासी कैरियर सदर अहमदो अहीजो जी ख़िदमत में गुज़ारियो ऐं सभ खां पहिरियां 1975 में कैमरून जो वज़ीर आज़म बणियो। 1982 में अहमदो अहीजो जे इस्तीफ़ा खां पोइ हुन सदर जो उहिदो संभाले वरितो। 1983 में हुन पंहिंजे सियासी उस्ताद ऐं अॻूणे सदर अहमदो अहीजो ते पंहिंजे ख़िलाफ़ बग़ावत जा इल्ज़ाम लॻाया ऐं जंहिं ते अॻूणे सदर खे मुल्क छॾे फ़रार थियणो पियो। अफ्रीकी मुल्क कैमरून में 82 सालनि जे हुक्मरान पॉल बिया जे सदर थियण ते सॼे मुल्क में हिन वक़्तु एहतिजाजी मुज़ाहिरा थी रहिया आहिनि। रॉयटर्स मूजिबि कैमरून जे गादी वारे शहर ऐं वापारी मर्कज़ डवाला समेत मुख़्तलिफ़ शहरनि में झड़पूं शुरू थी वियूं आहिनि। मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि चूंड नतीजनि खे रद्द कंदे इल्ज़ाम लॻायो आहे त चूंडुनि में वॾे पैमाने ते धांधली कई वई आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल सरकारी नतीजनि मूजिबि पॉल बिया 53.66% वोट हासिल कया, जॾहिं त संदसि हरीफ़ ईसा चिरूमा बाकरे 35.19% वोट खया। उन सां गॾु पॉल बिया खे हिकु भेरो ॿीहर सदारत मिली वई आहे, जंहिं करे हू 2033 मतिलबु 100 साल जी उमिरि ताईं इक़्तिदार में रही सघे थो। ॿिए तरफ़ मुख़ालिफ़ धुर जो उम्मीदवार चिरूमा बाकरे हिकु हफ़्ते अॻु ई पंहिंजी कामयाबी जो ऐलान करे छॾियो हो ऐं चयो हो त हू कंहिं ॿिए नतीजे खे क़बूल न कंदो। जॾहिं इब्तिदाई गैर सरकारी नतीजनि में पॉल बिया जी बरतरी ज़ाहिर थी त मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में एहतिजाजी मुज़ाहिरा शुरू थी विया। डवाला में मुश्तइल मुज़ाहिरीन रस्ता बंदि करे छॾिया, टायरनि खे बाहि ॾिनी ऐं जाइ जाइ ते रुकावटूं बीहारे छॾियूं। पुलिस हुजूम खे छड़विछड़ करण लाइ ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु कयो। शहर जा उहे इलाइक़ा जेके आम ॾींहंनि में मोटर साइकिलनि सां भरियल हूंदा आहिनि, हाणे वीरान पियल आहिनि। पॉल बिया पंहिंजे सोशल मीडिया पोस्ट में अवाम जो शुक्रियो अदा कंदे चयो त हुननि हिकु भेरो ॿीहर संदसि क़यादत ते एतमाद जो इज़हार कयो आहे। हुन चूंड तशद्दुद में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार कयो ऐं मारिजी वियलनि जे वारसनि सां हमदर्दी जो इज़हार कयो। होॾां मुख़ालिफ़ धुर जो चवणु आहे त डवाला में विॻोड़नि दौरान घटि में घटि 4 माण्हू मारिजी विया। चिरूमा बाकरे इल्ज़ाम लॻायो त उतरे शहर गारवा में संदसि घर ॿाहिरां 2 शहरनि खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। कैमरून वांगुरु अफ्रीका जे ॿियनि केतिरनि ई मुल्कनि में पोड़ा हुक्मरान इक़्तिदार में आहिनि। टोगो जो सदर 86 सालनि जो आहे, जॾहिं त आयोरी कोस्ट जो सदर 83 सालनि जो आहे। सवाल इहो आहे त पाकिस्तानी अफ्रीकी मुल्क कैमरून में कहिड़ी हिकजहिड़ाई आहे। नंबर 1, कैमरून 1960 वारे ॾहाके में फ्रांस खां आज़ादी हासिल कई हुई, जंहिंखां वठी हींअर ताईं उते रुगो 2 ख़ानदाननि जी हुकूमत रही आहे। नंबर 2, पॉल बिया 1982 खां हुकूमत में आहे। हुन 2008 में आइनी तरमीम करे सदारती मुद्दत जी हद ख़त्म करे छॾी। जीअं असां वटि 18वीं तरमीम ज़रिए रुगो 2 भेरा वज़ीर आज़म थियण वारी पाबंदी ख़त्म कई वई हुई। नंबर 3, कैमरून जी अवाम में तब्दीली जी ख़्वाहिश वधंदी पई वञे। मुल्क में तेल ऐं कोको जी पैदावार हूंदे बि मुआशी तरक़ी सुस्त आहे। जॾहिं त पॉल बिया जी धीउ ब्रेंडा बिया टिकटॉक वीडियो में वोटरनि खे अपील कई हुई त हू हुनजे वालिद पॉल बिया खे वोट न ॾियनि, जंहिंखां पोइ उहा वीडियो डिलीट कई वई। नंबर 4, कैमरून जे मुख़ालिफ़ धुर जे अॻुवान जी कामयाबी ॾिसंदे नतीजो जारी करण में देर कई वई।
ऐं नतीजा तब्दील कया विया, जंहिं मुखालिफ़ धुर जी पार्टियुनि जे कारकुननि ऐं सिक्योरिटी फोर्सिस विच में झड़पूं बि थींदियूं रहियूं, जंहिं नतीजे में 4 कारकुननि जे फौत थियण जी तस्दीक थी आहे। नंबर 5, गुज़िर साल अक्टूबर में कैमरून जी घरू वज़ारत पारां हिकु ख़त जारी कयो वियो, जंहिं मूजिब सदर पॉल बिया जी सिहत बाबति ॻाल्हाइण क़ौमी सलामती जो मसइलो आहे, जंहिंजी इजाज़त न ॾिनी वेंदी। ख़त में चयो वियो त अॼु खां पोइ मीडिया में सदर जी सिहत बाबति कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि ॿोल ते सख़्त पाबंदी लॻाई पई वञे, जंहिंजी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ क़ानून हरकत में ईंदो। ख़त में घरू वज़ारत सूबनि जे गवर्नर्स खे हिदायत कई आहे त प्राइवेट टीवी चैनल्स ऐं सोशल मीडिया जी मॉनिटरिंग लाइ टीमूं मुक़ररु कयूं वञनि त जीअं हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि खे पकड़े सघिजे।